टांडो दोज़ख में कोन्हे। वताए फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प ऐं सबक़ आमोज़ किस्सो। हिकु ॾींहुं वतायो ऐं संदसि अमड़ सफ़र ते निकिता। वाट वेंदे वेंदे रस्ते ते सिजु लही वियनि ऐं राति पइजी वई। वताए जी अमड़ वताए खे चयो त अबा वञ किथे जोत ॾेई किथां टांडो हथ करे वठ त जीअं टांडड़ो ॿारे ऐं मानी पचाए खाई सघूं। वतायो फ़क़ीर थोरो हेॾां होॾां चकर हणी घुमी फिरी वरी मोटी आयो ऐं अमड़ खे चयाईं त अमां टांडो किथे बि कोन्हे। वताए फ़क़ीर जी अमड़ चयो त पुटु पोइ वारो कर वञ भले दोज़ख मां को टांडो खणी अच त टांडो ॿारियूं। इते वतायो खिली पियो ऐं चयाईं त अमां उते बि वियो हुअसि पर दोज़ख में बि टांडो कोन्हे। पुछा कयमि त चयाऊं हिते टांडो कोन्हे। सभु को गुनाहगार पाण सां गॾु गुनाह जी बाहि खणी ईंदा आहिनि ऐं उन बाहि ते दोज़ख जो मचु ॿरंदो आहे बसि। साथियो, उमेदु आहे त हिन किसे जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वताए फ़क़ीर जे वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।